मोज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। इंतहाई अफ़सोस ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे, तव्हां हीउ ढकणु ॾिसी रहिया आहियो। हीउ गटर ते पियल ढकणु आहे। हीउ लोगो मोहन जे दड़े सिंधु जे तहज़ीब जो आहे ऐं हीउ इस्लामाबाद जे सेक्रेटेरिएट में लॻल आहे। यानी हीउ सिंधु जी तहज़ीब जी जेका तज़लील आहे, इहा गटरनि ते ढकणु बणाए कई पई वञे। जी मोज़िज़ व्यूअर्स, हीउ उहो जेको आहे सो ढकणु आहे जेको गटर ते रखियो वियो आहे ऐं गटर ते सिंधु जे तहज़ीब जी तज़लील थी रही आहे। इन हवाले सां जॾहिं मूं CDA जे ऑफिसरनि खां पुछियो त उन्हनि चयो त असांखे त इन जी ख़बर कान्हे का, पर उन्हनि ॿुधायो त इन ढकण जी जेका मंज़ूरी आहे लोगे जी, इहा पीपल्स पार्टी जे दौर में ॾिनी वई हुई ऐं इहे ठहिया पीपल्स पार्टी जे दौर में हुआ। अफ़सोस आहे जो पीपल्स पार्टी या असेंबली में वेठल नुमाइंदनि खे ख़बर हुजण बावजूद बि इहे अॼु ॾींहं ताईं ढकण हटाया न आहिनि विया। इहे ढकण इस्लामाबाद जे रेड ज़ोन में लॻल आहिनि, सेक्रेटेरिएट में लॻल आहिनि, असेंबली ऐं उनजे आसपास ऐवान सदर, मतिलबु त हीअ कैपिटल पाकिस्तान जे गादी जे हंध में इहे सिंधुअ जे जेका तज़लील थी रही आहे, इन्हनि खे गटर जो ढकणो बणायो वियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ केॾी वॾी ज़्यादती आहे। हीअ सेक्रेटेरिएट आहे ऐं तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। हीअ सेक्रेटेरिएट ॾिसो तव्हां। मोज़िज़ व्यूअर्स जी तव्हां रिपोर्ट ॾिठी ऐं आउं सम्झां थो त असेंबली में वेठल जेके सिंध सां तइल्लुक़ रखंदड़ MNAs सेनेटर्स आहिनि, उनखे इन जो नोटिस वठणु खपे। हा, इहा हिकिड़ी वॾी बेइज़ती आहे, हिकिड़े क़ौम जी बेइज़ती आहे। हिकिड़ी वॾी क़ौम ऐं उनजे सक़ाफ़त, कल्चर ऐं तहज़ीब जी तौहीन थी रही आहे, पर शायदि असेंबली में वेठलनि जे कन ते जूं नथी चुरे या उन्हनि जो इहो मामिलो कोन्हे को। ऐं आउं सम्झां थो जंहिं ख़िते में या जंहिं मुल्क में जंहिं क़ौम जी एॾी वॾी तज़लील थींदी हुजे, उन क़ौम जी ज़लील जेको आहे सो ज़वाल पज़ीर ऐं महकूम ऐं ग़ुलाम हुजण जी इन खां वधीक ॿी का बि निशानी कान्हे का। इजाज़त जो, अल्लाह हाफ़िज़।